हिन वक्त मौजूद आया नौशरो फिरोज़ जे नेशनल बैंक भरसा जेका क़ौमी शाहराह है, जितां हज़ारनि जी तइदाद में माण्हू रोज़ाने इतां गुज़रनि पिया। हिन रोड ते मुसलसल ड्रेनेज जो गंदो पानी बीहण जे नतीजे में माण्हुनि खे तमामु घणी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। नाज़रीन, तव्हांखे मां हिते इहो ॿुधायां त म्यूनिसिपल कमेटी नौशरो फिरोज़ में 200 खां वधीक मुलाज़िम घर वेठे पघारूं खणनि पिया, पर उन्हनि खे सफ़ाई सुथराई जे लाइ जेका उन्हनि जी ड्यूटी आहे उन खां न पई वरिती वञे। ज़िले इंतज़ामिया समेत म्यूनिसिपल कमेटी ऐं पब्लिक हेल्थ खाते जो को बि ऑफिसर इन सिलसिले में तहरीक न पियो वठे। नौशरो फिरोज़ जा मुख़्तलिफ़ रोड ऐं रस्ता ड्रेनेज जे गंदे पाणी जे वर चढ़ियल आहिनि। मिठियाणी लिंक रोड हुजे, पढ़ीदन लिंक रोड हुजे, अलावारो चौक हुजे, या ही तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसी सघो था। नेशनल बैंक नौशरो फिरोज़ जे भरिसां ही रोड आहे जितां हज़ारनि जी तइदाद में रोज़ाने माण्हू गुज़रनि पिया। हिन रोड में केतिरनि जॻहियुनि ते खॾा पियल आहिनि पाणी बीहण जे नतीजे में, जिन में फासण खां पोइ केतिरा ई चिंची रिक्शा वारा, मोटरसाइकिलुनि वारा हादसनि जो बि शिकार थियनि पिया, पर इंतज़ामिया नाले जी का बि शइ नज़र न पई अचे। ताज़ो डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ खे 4 ॾींहं थी विया आहिनि, पर इन पाणीअ खे निकाल कराइण जे लाइ अञा बि इंतज़ामी सतह ते के बि क़दम न खया विया आहिनि। नौशरो फिरोज़ जा रहवासी इहो घुर कनि था त नौशरो फिरोज़ जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते जेको गंदो पाणी ड्रेनेज जो बीठल आहे उनखे फिलफोर साफ़ करायो वञे त जीअं हिन अज़ाब वारी ज़िंदगीअ मां इहे शहरी बची सघनि। जी।